अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिजो किचन। अॼु असां मैरिजो किचन में ठाहे रहिया आहियूं तमामु मज़ेदार ऐं आसान फ्राइड कैट फिश जी रेसिपी। हिन रेसिपी खे ठाहिण लाइ सभिनि खां पहिरियों मां हिकु बोल में एड कयो आहे बेसण, तक़रीबन हाफ कप। अड़नि मिर्चनि जो पाउडर एड कयो आहे 1 टीस्पून। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून। ज़ीरे जो पाउडर आहे 1 टीस्पून। हेड आहे 1/4 टीस्पून। थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून। जाण जो पाउडर आहे हाफ टीस्पून। पुदीने जा सुकल पत्ता आहिनि 1.5 टीस्पून ऐं हिनखे मां थोरो हथनि जी मदद सां क्रश करे छॾियो आहे। मस्टर्ड ऑयल यानी सिरह जो तेल आहे 1 टेबल स्पून। हाणे इन सभिनी शयुनि में असां तक़रीबन 1.5 कप जे क़रीब पाणी एड कंदासीं ऐं आहिस्ता आहिस्ता मिक्स करे हिनखे हिकु स्मूथ पेस्ट ठाहे छॾींदासीं। हाणे हिकु ॿिए बोल में मां कैटफिश एड कई आहे तक़रीबन 1 kg, जंहिंखे खगा मछली बि चयो वेंदो आहे ऐं सिंधी में ॼरको मच्छी चवंदा आहिनि। सॉल्ट एड कयो आहे तक़रीबन हाफ टीस्पून ऐं लीमे जो रस एड कयो आहे तक़रीबन 2 टेबल स्पून जे क़रीब। ही सभु शयूं एड करण खां पोइ असां चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे रेफ्रिजरेट कंदासीं तक़रीबन 2 कलाकनि जे लाइ। 2 कलाकनि ताईं फिश खे मैरिनेट करे रेफ्रिजरेट करण खां पोइ हाणे मां हिकु पैन में ऑयल एड थी कयां तक़रीबन 1 कप ऐं तेल जीअं गरम थींदो त असां मैरिनेटेड फिश खे फ्राई कंदासीं तक़रीबन 10 खां 15 मिनट्स ताईं मीडियम फ्लेम ते ऐं फिश जे ॿिन्ही साइड्स खे चङी तरह सां फ्राई कंदासीं त जीअं फिश क्रिस्पी ऐं गोल्डन थी वञे। जी फ्रेंड्स, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजी मज़ेदार फ्राइड कैट फिश बिल्कुलु तयारु आहे। मां हिनखे कयां थी डिश आउट। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में खणी आया आहियूं स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे फ्राइड फिंगर फिश। ही फ्राइड फिंगर फिश ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां फिंगर फिश विधी आहे 1 किलो। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून। हेड विझूं था 1/2 टीस्पून। लूणु विझूं था 1/2 टीस्पून। तव्हां चाहियो त पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। जीरे जो पाउडर विझूं था 1 टीस्पून ऐं कटियल थूम आहे 1 टीस्पून। कटियल अदरक विझूं था 1 टीस्पून। लीमे जो रस विझूं था 1/2 टेबल स्पून ऐं मैदो विझूं था 1/4 कप। ऐं हाणे हिकु अदद बीटन एग विझूं था। ऐं सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभई शयूं चङी तरह सां मिक्स थी वियूं आहिनि त हाणे असां फिश खे 30 मिनट्स जे लाइ मैरिनेट करे रखी छॾींदासीं। जी फ्रेंड्स, 30 मिनट्स ताईं असां फिश खे मैरिनेट करे रखियो हुयो। हाणे असां हिकु कढ़ाई में तेल गरम कयो आहे ऐं फिश खे फ्राई कंदासीं जेसि ताईं त फिश गोल्डन थी वञे मीडियम फ्लेम ते। जी फ्रेंड्स, तक़रीबन 4 खां 5 मिनट्स ताईं विचोली बाहि ते फ्राई करण खां पोइ असांजी फ्राइड फिंगर फिश बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था फिश खे डिश आउट। ऐं उम्मीद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी।
थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।